सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे रक्षाबंधन जो मक़सदु आहे आसीस, उहा हिमत, जुरियत, जेको असां सिर्फ़ु चङाई ते हलूं, बाक़ी सभु कुझु थी वेंदो आहे। यानी रक्षाबंधन आहे विजय, फतह, मज़बूती सां अॻिते वधणु, जंहिं जेको काई हार बाक़ी हुजे न बेकार हाराए सघनि ऐं न संसार हाराए सघे। इन करे थोरे अॻे जंग ते बि वञिबो, जेके राजा महाराजा या सोल्जर या ॿिया जेके हूंदा वेंदा, त पोइ उन वक़्तु उन थोरे घरवारी बि हुजे, पोइ तिलक लॻाए करे राखी ॿधी छॾंदी, रक्षाबंधन ॿधी छॾंदी। भई मुंहिंजी आसीस तोसां गॾु हूंदी, मालिक जी रहमत तोसां गॾु, जो कोई हिलाए न सघंदो। ऐं अॼु ताईं ॾिसंदा आहियूं कॾहिं कोई तीर्थ यात्रा ते के चङे पासे को वेंदो आहे, त पोइ या अॻे जे वेंदा रस्ता राहूं ॾुखिया हूंदा, एतिरा रस्ता न हूंदा, काथे जंगल हूंदा, काथे कुझु हूंदा, इन जो रक्षाबंधन कवच ॿधी छॾींदा। ऐं मालिक तुंहिंजी हर ग़लति चीज़ का हिफ़ाज़त करे, तुंहिंजी हर बुरी बलाए त्यारे छॾे। ऐं पाण बि जॾहिं हितो न आऊं, उस ते साईं जो धाॻो पाईंदा आहियूं, कॾहिं कलाई में, गले में, उहो बि हिकिड़ो रक्षा कवच हूंदो आहे। उहो बि रक्षा हूंदो, पाण खे रक्षा चवंदा आहियूं, अॼु बि रक्षा चवंदा, धाॻो रखिया। भई पाइण खां बाद हजी रक्षा हिफ़ाज़त हूंदी, कोई बि ग़लति चीज़ असां ते हमिलो न करे सघंदी। सभु कार्य पंहिंजो पाण सिद्ध थी वेंदा, जेके रुकावट हूंदियूं सभु ख़तमु थींदियूं वेंदियूं। तंहिंजे करे रक्षाबंधन जो मक़सदु आहे पवित्रता, इहे चङाई जे बंधन में ॿधिजी रहा, धार्मिक कार्य में, इंसानियत में, चङाई में, बहितरी में, उनमें ॿधिजी करे रहा। इन करे रक्षाबंधन जो सभ खां वधीक उहा अहमियत हूंदी आहे। छाकाणि बाक़ी जेतिरियूं बि जूणियूं आहिनि, जीवन आहिनि, उहे सभु मुंहिंजो वास्तो खाधो पीतो, पंहिंजा तौर तरीक़ा सभु आहिनि। उनजा कर्म, उनजा अमल, उनजी नेचर थोरी थोरी हूंदी, हर को पंहिंजी पूरी कंदो आहे। वो कुछ भी खाईंदा, कुछ भी पींदा, कुछ भी हलंदा। इन करे वो समझ बूझ साञे जेतिरी इंसान खे आहे, एतिरी कहने न कोन्हे। तंहिंजे करे हुनखे चवंदा त इंसानी जे बंधन में ॿधिजी करे रहो। जेकॾहिं तूं इंसान थी रहे, त उहे इंसानी गुण तो में सभु हुजणु खपनि। रक्षा जो मतिलबु धर्म, इंसानियत, मालिक की रहमत, उनजो संदेश, आदेश, निर्देश, सब कुछ उन ते इंसान थी करे अॻिते वधणु, जे इंसान जो महान थी करे अॻिते अचो। जेके संबंधन न हूंदो त मन मानी में करे इंसान जो हैवान थी वेंदा, असांखे पतो बि कोन्हे पवंदो। तंहिंजे करे असांखे हैवान न थियणो, असांखे इंसान थियणो आहे। तंहिंजे करे रक्षाबंधन हक़ीक़त में इंसानियत जो त्योहार आहे। पवित्रताई, सचाई, चङाई, बहितरी, चङे रस्ते ते हलणु, नज़र, नियत, नेचर, ईमानदारी, बहितरी, उनजो त्योहार आहे। ऐं जॾहिं असां इंसान थी करे अॻिते वधंदा आहियूं, त पोइ जीअं इंसान थी वधंदा आहियूं, चङा थींदा आहियूं, त पोइ अॻिते करे हलंदा इंसान थी करे आहियूं, पर अॻिते महान बणिजी वञी मालिक सां, उन ईश्वर सां मिली वेंदा आहियूं, जी रहमत ताईं पहुची वेंदा आहियूं, सभु कुझु पाए। रक्षाबंधन जॾहिं सॼी राह ते हलंदा आहियूं, त अहिड़ी रक्षा थींदी आहे जो वरी कोई बि आपदा न रहंदी आहे। ऐं सदाई मालिक जो कवच उहो सदाई साथ हूंदा, कोई हमिलो न थींदो आहे। ऐं असां उन मालिक जी रहमत सदाई वधंदा, वसंदा, फलंदा, फूलंदा, संसार में त वधंदा आहियूं,
अॻिते उन मालिक सां पाए करे सभु बंधन छॾे करे मालिक जी रहमत ताईं पहुची वेंदा आहियूं, इहा आसीस खे पाए वठंदा आहियूं। तंहिंजे करे अॼु शुभ त्योहार जे प्यार भरे अवसर ते उन सॼा सदगुरुदार उन ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी रक्षा कवच अहिड़ी रक्षा बंधन में पंहिंजी पाण सां ॿंधे रखे जोड़े रखे जो बाक़ी कोई बंधन न हुजे। उन मालिक जी रहमत सां असां अहिड़ा वधूं ऐं वसूं जो संसार में बि वधू वसूं ऐं अॻिते साहिब खे पाए के पंहिंजो लोक के परलोक ॿई संवारे उन सचे साईं जी रहमत ताईं पहुचूं।